सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त ख़दशा ख़तम करण खां सवाइ डिजिटल आदमशुमारी कंहिं बि सूरत में क़बूल न कई वेंदी। कराची में पीपी जे मल्टी पार्टी कॉन्फ्रेंस खे ख़िताब कंदे वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो त वज़ीर आज़म शहबाज शरीफ खे आदमशुमारी बाबति पंहिंजे ख़दशनि खां आगाह कयो वियो आहे। अस्सलाम वालेकुम, दिस इज फरजाना बाहर। सूमरा वॉलपेपर दुकान कासमाबाद में खुली वियो आहे। ओहो ज़बरदस्त। अॼुकल्ह त हर माण्हू ई चाहे थो त असां पंहिंजे घर जूं दीवारियूं तमामु ख़ूबसूरत बणायूं। इन करे ई कासमाबाद में सूमरा वॉलपेपर दुकान खुली वियो आहे। त तव्हांखे अगरि राब्तो करिणो आहे त रांझन अली सां राब्तो करे तव्हां पंहिंजे घर खे ख़ूबसूरत बणाए सघो था। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।